सोबोदेरो मां रिपोर्टर ज़हूर हुसैन यामड़ो जी ख़बर मूजिब अॼु न्यू इकरा ते करियर काउंसलिंग प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें महिमान ख़ास चीफ गेस्ट एडी BBSHRDB मैडम बेनज़ीर भट्टी साहिबा, उस्ताद लालन चन्ना, बैंक अल हबीब मैनेजर सदाम हुसैन अब्बासी, प्रोफेसर जवार हुसैन हतार, डॉक्टर मौज अली मेमण, PPP लेडीज़ विंग तालुका सोबोदेरो जे सदर समीना इरशाद चन्ना, उस्ताद मोहसन शाह ऐं रब ॾिनो मला प्रेस क्लब सोबोदेरो जे साफ़ियुनि औरंगज़ेब पीरज़ादो ज़हूर हुसैन यामड़ो शिरकत कई। उन प्रोग्राम में तमामु वॾे अंग में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे मैडम बेनज़ीर भट्टी चयो त सोबोदेरो में न्यू इकरा इंस्टीट्यूट बहितरीनु मुनज़िम तरीक़े सां हली रहियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ कोर्सिस फ्री कराया वञनि था ऐं उन्हनि ॿारनि खे वज़ीफ़ो पिणु ॾिनो वञे थो। उन मौक़े ते आयल सभिनी महिमाननि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। उन मौक़े ते न्यू इकरा जे एडमिनिस्ट्रेटर ज़मीर अहमद आराई आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो ऐं सिंध जी सूखड़ी अजरक ऐं शील्डूं पेश कयूं। न्यू इकरा जे प्रिंसिपल मैडम बाबरा अज़ीज़ मेमण, मैडम सानिया गुलाल ऐं फलक सूमरो शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कंदे उन्हनि खे इनामात ऐं शील्डूं पेश कयूं।